नाज़रीन, हैदराबाद में दरियाहन के आलमी दिहाड़े के मौके ते फिशर फोक फोरम के सॾ ते रैली कढी दरिया के फितरी वहकिरे की बहाली ढंढन ढोरन तां कब्ज़ा खत्म करण जो मुतालबो कयो वियो। वधीक तफ़सील लाइ ॾिसूं था सलीम मलाह जी हीअ रिपोर्ट। फिशर फोक फोरम हर साल दरियाहन जो आलमी ॾींहुं मल्हाईंदी आहे ऐं असां जेको 14 मार्च दरियाहन जो आलमी ॾींहुं मल्हायो हुआसीं उहो 1 मार्च खां वठी 14 मार्च ताईं ऐं सिंध के मुख़्तलिफ़ ज़िलनि में असां मुख़्तलिफ़ प्रोग्राम कयासीं। आख़िरी ॾींहुं अॼु जेको आहे सो अल शहबाज़ खां वठी प्रेस क्लब हैदराबाद ताईं जेको रैली कढी हुआसीं, जंहिंमें सिंध के मुख़्तलिफ़ ज़िलनि खां हिते माण्हू आयल आहिनि। असांजो जेको मुतालबो आहे त सिंधु दरिया ते हाणे को बि डैम न ठहणु खपे, उहो चाहे कालाबाग डैम हुजे, बादशाह डैम हुजे। हाणे असांजो मुतालबो आहे त सिंधु दरिया खे ऐं इंडस डेल्टा खे इंसान ज़ात जी हैसियत वारो कानूनी हक़ ॾेई सिंधु दरिया जा जेके कुदरती वेकरा आहिनि उहो बहाल कया वञनि। सॼी दुनिया में दरिया जो आलमी ॾींहुं मल्हायो पियो वञे ऐं उन सिलसिले में हाणे सॼी दुनिया में इहो इन ॻाल्हि ते ॻाल्हि कई पई वञे त दरियाहनि खे आज़ादु कयो वञे डैमनि खां, बैराजनि खां, बंदनि खां। छाकाणि त उसूल इहो आहे त दरिया शुरू जितां ग्लेशियर्स खां निकिरनि था उनजी आख़िरी मंज़िल डेल्टा आहे ऐं उन डेल्टा ताईं उनखे पहुचण हक़ु आहे ऐं दरियाहनि खे बि इंसानी हक़ ॾियण जी हाणे ॻाल्हि पई थिए। छाकाणि डेल्टा ते पाणी नथो पहुचे, नतीजे में न सिर्फ़ु उतां जी इंसानी आबादी पर ॿी मख़लूक मुख़्तलिफ़ जीवत उहा बि मुतासिर थी रही आहे। त ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त असां दरिया खे डेल्टा ताईं पहुचायूं ऐं डेल्टा जा जेके हक़ आहिनि इंसानी या इकाराजी माहौल जे हवाले सां उनजो पूरो कयूं। जेके वर्ल्ड वाटर डे जे हवाले सां अॼु हीअ रैली कढी वई आहे पाकिस्तान फिशर फोक फोरम जे तरफ़ां। और पाकिस्तान फिशर फोक फोरम जो जेको बुनियादी कमु आहे उहो वाटर जे हवाले सां हिकिड़ी मूवमेंट हलाए रहिया आहिनि। हाणे बुनियादी तौर ते इहा वाटर जी मूवमेंट माण्हू इंसानी राइट जी ॻाल्हि कई वञे थी त इंसान जो जेको कुझु माण्हुनि जो लाइवलीहुड जी असां ॻाल्हि कयूं था त बाबा हुकूमत लाइवलीहुड प्रोजेक्ट्स हलाए थी, प्राइम मिनिस्टर यूथ स्किल डेवलपमेंट प्रोग्राम हलनि था, सिंध में बेनज़ीर भुट्टो यूथ स्किल डेवलपमेंट प्रोग्राम। हाणे इहे लाइवलीहुड प्रोजेक्ट आहिनि जेके इन बुनियाद ते शुरू कया विया आहिनि। फिशर फोक फोरम तरफ़ां अॼु जेका रैली कढी वई आहे त अॼोको जेको ॾींहुं आहे 14 मार्च उहो दुनिया में दरियाहनि जो आज़ादीअ जो ॾींहुं आहे, दरियाहनि जो आलमी ॾींहुं आहे। दरियाहनि ते जेके वॾा डैम सॼी दुनिया में ॿधिजनि पिया उन्हनि डैमनि खे जे ख़िलाफ़ हिकु उहो ॾींहुं आहे जेको ॾींहुं मुतालबो थो करे त दरियाहनि खे आज़ादु कयो, दरियाहनि जो जेको कुदरती वहकिरो आहे उनखे बहाल कयो। फोरम हर साल जीअं हिन साल भी पंहिंजी रवायत खे बरक़रार रखंदे 1 मार्च खां वठी जेको आहे 14 मार्च ताईं पूरा 15 ॾींहं सेलिब्रेट कया, जंहिंमें शॉर्ट मार्च, प्रेस कॉन्फ्रेंस, डिस्ट्रिक्ट जा ऐं प्रोविंशियल डायलॉग, रैलियूं, मुज़ाहिरा सभु असां हिन में कया हुआसीं। कल्चरल एक्टिविटियूं अॼु जीअं त दरियाहनि जो आलमी ॾींहुं आहे 14 मार्च ऐं असीं हिन जेको ॾींहं खे पंहिंजे वरी धूमधाम सां मल्हाईंदा आहियूं। वॾी तादाद में जेको आहे हर साल शिरकत करे पाण असीं के वॾी तादाद में गॾु थी पंहिंजे पुरज़ोर जेको आहे एहतजाज बि रिकॉर्ड कराईंदा आहियूं त जीअं असांजी सम्झूं था त जंहिं सिंध खे सिंधु दरिया पंहिंजे लखे करोड़े साले जी महिनत सां हिकु ज़रो पाण सां गॾु हाणे जे सिंध धरतीअ खे जनमु ॾिनो हुयो, उन सिंध धरतीअ खे पंहिंजे मुल्क जे ग़लति पॉलिसियुनि सिर्फ़ु 70 सालनि जी तारीख़ में जेको आहे उहो असांजे सिंध खे तबाह करे छॾियो आहे। अॼु जेको आहे इहा एॾी वॾी रैली जंहिंमें तव्हां ॾिसो पिया कि औरतुनि जी तादाद इलाही आहे। अॼु असां इंटरनेशनल डे ऑफ एक्शन फॉर रिवर्स मल्हाए रहिया आहियूं। अॼु जे ॾींहुं पूरी दुनिया में इहो ॾींहुं मल्हायो वञे थो 14 मार्च जो ऐं पूरी दुनिया में इंटरनेशनल रिवर्स डे आहे। PFF हर साल मल्हाईंदी आहे। हीअ दरअसल अॼु असां एॾी वॾी रैली में हिकिड़ो ॿियो जेको आहे डिमांड खणी आया आहियूं कि हिननि दरियाहनि खे, हिननि डेल्टा खे इंसानी ज़ात वारो हक़ ॾिनो वञे।